Hi. Ay Havi. हींअर उबतो सुबतो ऐं नूरल भुरल छा कंदा हूंदा? पंहिंजी ज़ालुनि सां परचाव करे हिक ॿियनि खे पोइ ज़ड़ंदा हूंदा। पोइ तूं बि मूंखे हण न। छा हाणे डंडो? ऐं अभी डंडे जी ॻाल्हि न कर। इहो डंडो त आहे जेको चङनि भलनि खे दूर कयो वेठो आहे। जीअं तोखे बि मूं जो डंडो लॻल आहे। जॾहिं खां तो इहो 1.5 फुट जो डंडो तेल हणी मुंहिंजी पुठीअ ते बरकायो आहे, सची उन ॾींहं खां मां सिधो नथो सुम्ही सघां, सदाईं ऊंधो सुम्हंदो आहियां। पोइ तूं मूंते मुड़सनि वारा रोब न कंदो कर। हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो त कंदो आहियां मुड़सनि वारा रोब। पोइ महीने में घणा दफ़ा थिया? महीने में इहो 4 दफ़ा थियो। ऐं सॼो महीनो त तूं सुधी लॻी सुती पई हूंदी। तुंहिंजा कम घर जा त मां कंदो आहियां। कहिड़ा रे तूं घर जा कम कंदो आहीं? सिजो भरंदे ई थांव धोईंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरियो न। घर जा थांव टिपा हेॾे होॾे करण मां ई त कंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरो न। तुंहिंजा कपिड़ा त मां ई त धोईंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरो। ऐं सॼो ॾींहुं हिन घर जो कमकार लाहे राति जो अची तोखे रिझाईंदो आहियां। बसि उहो बि हिकिड़े दफ़ा। बसि माई मूं में एतिरी ताक़त आहे। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। अदर पुत्र जा आ तू बता मां हांडो नहीं ज़मा बेतरस, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। बता के पेरे बटवा पियो न त ये रात न खेदो मूंखे ॾकणी वठी वई आहे। अता बता जी तू बता त बात सफ़ा साड़ी में घर में थी त बत मां समझा तो सामान मत जी वियो आहे। पंहिंजो सामान खण मुंडो ले मूंखे मुता अब तू पंहिंजो सामान हाणे इहे बि के घुमण जूं जायूं आहिनि। तो बाकर असांजे गोते में ॿियो आहे बि छा त बता। बाक़ी दुआ कयो सेवण जो मेलो लॻे पोइ तव्हांखे दिलि तमामनि सां घुमाईंदासीं। ईअं न अदालू बता। सेवण जो मेलो कॾहिं थो अचे? अलाए कॾहिं थो अचे। वरी पोइ पोस्टर हिते हणी वेंदा न असांजे दर जे मथां पोइ लिखियल हूंदी आहे तारीख़। मूं बि भंडारे में ॾुकड़ मेड़िया आहिनि। जेतिरी मेलो ईंदो तेतिरी भंडारो भरिजी वेंदो आहे न। मां बि सर्दी खे पहिरें पवंदुमि मिड़ई कुझु न कुझु ॾींदी अलाह। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।